इते मांखे ॿुधाईं त टंडो बागो में वाहन शाखुनि जी पुछड़ीअ में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि धरणो हयो आहे। समय आबादगारनि जो टंडो बागो जुडो रोड ते रंडकूं विझी धरणो, ट्रैफिक मुअतल। 1 महीने खां सुल्तानी वाह, खेरड़ी ऐं ॾाढा शाखुनि में पाणीअ जी खोट आहे। पाणी जी खोट सबबि फसूं सुकी रहिया आहिनि ऐं ढोर उञ विघे मरी रहिया आहिनि। अहम ख़बर सां शेयर करे रहिया टंडो बागो में वाहन ऐं शाखुनि जी पुछड़ी में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि धरणो हयो आहे। समय आबादगारनि जो टंडो बागो जुडो रोड ते रंडकूं विझी धरणो, ट्रैफिक मुअतल थी वई आहे। 1 महीने खां सुल्तानी वाह, खेरड़ी ऐं ॾाढा शाखुनि में पाणीअ जी खोट आहे। पाणी जी खोट सबबि फसूं सुकी रहिया आहिनि ऐं ढोर उञ विघे मरी रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। टंडो बागो में वाहन शाखुनि जी पुछड़ी में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि धरणो हयो आहे। समय आबादगारनि जो टंडो बागो जुडो रोड ते रंडकूं विझी धरणो जारी आहे। ट्रैफिक मुअतल थी वई। 1 महीने खां सुल्तानी वाह, खरेड़ी ऐं ॾाढा शाखुनि में पाणी जी खोट आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। टंडो बागो मां आवाज़ जी रिपोर्टर मोहम्मद मल्ला खां। जी मोहम्मद मल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो।